तव्हांजी वॾी महिरबानी वॾा एहसान जेके पंधरो करे आया अवांजा कदम धोई पीजन अवांजा लख कुर्ब ऐं हक़ीक़त पुछो त इहो तव्हां पंहिंजे महबूब मदीने वारे साईं सां मोहब्बत जो इज़हार कयो आहे इंशाअल्लाह ताला मरण घड़ीअ ताईं ॿिन्ही जहान जे सरदार सां ऐं महबूब जे बचन सां ऐं महबूब जे असहाबन सां ऐं हिननि अल्लाह जे कामिल वलियन सां हज़रत साईं मखदूम शफीकुर रहमान साईं सां ऐं मुंहिंजे मुर्शिद करीम मुसरताजुल औलिया कंबर वारे साईं सां इहो प्यार तव्हां सां सभिनी जो सदाईं सलामत रहणो आहे। हिन वक़्तु मां ॼाणो महिमान नातिफ़ान फ़क़ीर मोहम्मद इस्माइल वॾी सिक सां तव्हांजे लाइ घुरायो अथसि तव्हां जे मथां फ़र्ज़ आहे इन मेहमाननि खे ॿुधो ऐं पछाड़ीअ ते साथ निभाइजो। कुझु तव्हां देरि कंदा आहियो कुझु असां देरि कंदा आहियूं अकेलो माण्हू आहियां पोइ मिड़ेई कमियूं कोताहियूं ज़रूरु थींदियूं आहिनि पर तव्हांखे लख शाबस वञ जो तव्हां पंहिंजी जमात जो प्रोग्राम सम्झी ईंदा आहियो। हिन वक़्तु मां ॼाणो फ़क़ीर मोहम्मद इस्माइल ईंदो दिलि जे हुज़ूर सां ॿुधिजो ऐं महिमान जी ख़िदमत कजो। मथां महिमान आलिम दीन अवांजे लाइ घुरायो अथसि तव्हां ख़िताब ॿुधंदो तव्हांजी दिलि बाग बहार थी वेंदी ऐं उन खां पोइ वरी साईं ताज मोहम्मद साईं जन बि आया आहिनि साईं फिदा हुसैन शाह साहब जन आया आहिनि ऐं साईं मखदूम साईं जन बि दुआए ख़ैर फरमाईंदा तव्हां दिलि जे हुज़ूर सां ॿुधो नारे तकबीर हथ मथे करे मीलाद जो जलसो आहे बाबा साईं नारे तकबीर नारे रिसालत दिल जे हुज़ूर सां नारे रिसालत जीअं ॿुधल त या रसूल अल्लाह चवण वारा न मुआ न खुटा न अञा बरकत पई थी पवे नारे रिसालत नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे हैदरी नारे मुर्शिद हुसैन हजरत किबला साईं मखदूम शफीकुर रहमान अल्लाहुर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अल्हम्दुलिल्लाह हर साल तव्हांजे हिन ॻोठ कलंदराबाद जे हिन जामे मस्जिद शरीफ हसनैन करीमैन में अल्हम्दुलिल्लाह हिन मस्जिद शरीफ जी जमायत जे तरफ़ां हिन ॻोठ जे तरफ़ां ख़ुसूसन बिलख़ुसूस हज़रत अल्लामा मौलाना क़िबला साईं ख़तीब अहले सुन्नत अल्लामा मौलाना कारी ग़ुलाम अकबर सेड़ो हुसैनी दामत बरकातुल आलिया जेको असांजे मुर्शिद महबूब सैयद सरदार कंबर वारे सोने सरदार जो पसंदीदा ख़तीब चओ सुभान अल्लाह। असां पाण ॾिठोसीं ऐं ॿुधोसीं बि नवाज़ण वारो त मुर्शिद करीम आहे जेके दुआऊं ॾे जंहिं ते करम करे सभिनि खे इज़तूं सभिनि खे शोहरतूं ही करम कंबर वारे साईं जा आहिनि हे बि फ़ैज़ हुनजो आहे चओ सुभान अल्लाह। जनाब कारी साहब जे तरफ़ां हर साल मदीने जे साईं जो मीलाद बि थींदो आहे ऐं करबला जे शहीदनि जे शान में मुहर्रम शरीफ़ में भी प्रोग्राम थींदो आहे। तव्हांजी हिन मस्जिद में अल्लाह खे ख़ुशि रखे आबाद रखे अॼु बि उहो सिलसिलो आहे उहो मदीने जे साईं जी मीलाद जारी सारी आहे। अल्लाह साईं जी महिनत खे ऐं ख़िदमत ख़र्च खे क़बूल फरमाए ऐं ॿियनि जिन बि दोस्तनि जेका बि ख़िदमत कई आहे अल्लाह उन्हनि जी ख़िदमत खे उन्हनि जी महिनत खे उन्हनि जी मोहबत खे क़बूल मंज़ूर फरमाए ऐं हिन रूहानी प्रोग्राम खे इंशाअल्लाह आख़िर में दुआ फरमाईंदा ऐं जेके महफ़िल जा सदर आहिनि हज़रत क़िबला पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत क़िबला साईं मखदूम मिलत क़िबला साईं मखदूम मोहम्मद शफीकुर रहमान दामत बरकातुल आलिया दरगाह आलिया हज़रत साईं हाफ़िज़ इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह दरगाह बाकरानी शरीफ जा गादी नशीन चओ सुभान अल्लाह। उन अल्लाह जे दोस्त खां आख़िर में दुआ घुराईंदासीं बेड़ा पार थींदा ऐं इंशाअल्लाह जल्दी में ख़िताब थींदो मखदूम अहले सुन्नत हज़रत क़िबला जनाब उस्तादुल उलमा
عالمن جا استاد چو سبحان اللہ وہ بھی کمبر والے سائیں جے نگاہن جو نوازل عالم دین جے کو سائیں پنج مرشد محبوب جی دعا سا تمام عظیم الشان ادارو درس نظامی جو ادارو جتا مولانا غلام یاسین بھی پڑھی آئے ہوا بیا بھی کترا دوست پڑھی آئے جتے اہل سنت جا عالم تیار تھا چو سبحان اللہ کنی مدرسے جا خدمتگار ہیں بانی محتمم ہیں حضرت علامہ مفتی غلام مصطفیٰ کلال حسینی کمبر شریف وارا چو سبحان اللہ انہوں جو بیان تھی دو بیڑا پار تھی گا انشاءاللہ بیا بھی کافی مہمان بزرگ سبھی گھر تھیا اللہ سے ان کے سب ان کے دوستوں کے خوش رکھے آباد رکھے گدی کرے درود پڑھنا سی محبوب خدمت میں صلی اللہ علیہ یا وسلم علیک یا لجپال جی محفل او لجپال جی محفل اما آمنہ سائن جے اجلال جی محفل اما آمنہ سائن جے اجلال جی محفل پڑھو صلی اللہ علیہ وسلم علیک یا حبیب اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ جو لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ جو لا الہ الا اللہ 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 رب عرض کو رسائی دو رب جی نعمت کے رکھٹائی دو رب عرض کو رسائی دو نعمت کے رکھٹائی دو نعمت کے رکھٹائی دو رب عرض کو رسائی دو نعمت کے رکھٹائی دو نعمت کے رکھٹائی دو شکر گزار گائی دو شکر گزار گائی دو لا الہ الا اللہ جو لا الہ لا الہ الا اللہ 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 جھوم جھوم کر اللہ جو ذکر ہاتھ کھڑی کر چا لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ پیغمبر جدی رب کے سڈیو تباہ ماں بڑجی باغیو باہ کے باغ بنائن وارو کیرا ہاتھ کھڑی کرے چو اللہ پیغمبر جدی رب کے سڈیو تباہ ماں بڑجی باغیو باہ ماں بڑجی باغیو پیغمبر جدی رب کے سڈیو تباہ ماں بڑجی باغیو باہ ماں بڑجی باغیو
اللہ جو ذکر گدی کرے چون لا الہ الا اللہ لا الہ الا اللہ چاند رسدی چاند ران اندر فصلن جی ساوان اندر ہاں چاند رسدی چاند ران اندر فصلن جی ساوان